दे बच्चों भगवान की गाड़ी दे। चो अल्लाह अकबर, चो अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, चो भील अल्लाह अकबर, चो हाँ पांच भगवान के चो गाड़ी दे, पांच भगवान के गाड़ी दे। बहन जी माँ जी दे गाड़ी। बोल तेरा भगवान बहन चोद है। अल्लाह अकबर बोल। बहन चो तो पाकिस्तान में गंद डाल रखा तुम लोगों ने। अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद तो तव्हां ठीक हूंदा। दोस्तों अॼु ॻाल्हि ॿोल कबी ही जेको थर जे अंदरि वरी हिकिड़ो ॿियो वाक़ियो पेश आयो आहे। थर जे अंदरि थरकोल जो को ऑफिसर आहे जेको तव्हां ॾिसो था, हुनजो नालो बि हले थो, मां हुनजो नालो कोन थो खणा पियो। कंहिं मुकेश कुमार जेको हिंदू छोकिरो आहे उनखे ज़बरदस्ती जबरन उनखे गले खां पकिड़े ज़ोरीअ चवराए रहियो आहे। तव्हां उहा वीडियो क्लिप बि ॾिठी हूंदी। भॻवान खे गारियूं ॾे, भॻवान खे भेण माउ जूं गारियूं ॾे, ऐं तव्हां अची हिते माना सभु कुझु खाई आओ, हीअं करे आओ, हूअं करे आया आहियो। हाणे अहिड़े क़िस्म जी वार्ता ठीकु उन वक़्तु पंहिंजे साम्हूं थी अचे पई जॾहिं दोदे भील जी क़बर जी मिटी बि ख़ुश्क न थी आहे। अॻु में त मां उन भील ते कोन थो ॻाल्हायां जंहिंजो क़बर मञा लाश कढी करे उनजी तोहीन कई वई। आख़िरकार हीअ असां केॾांहुं पिया वञूं? हीअ जेके रस्मूं रिवाज ऐं अहिड़े क़िस्म जूं वार्ताऊं थियनि थियूं पियूं, उहे सिंध खे केॾांहुं गेली थियूं वञनि पियूं। हीअ त उफ़ट मार वारो कमु आहे। हीअ त असांजे ख़ुदि पंहिंजे दीन इस्लाम जे जेको उसूल आहिनि, जेके ज़ाब्ता आहिनि, या जेको इस्लाम जो जेको असांखे रसूल पाक जन पैगाम ॾिनो, हीअ त उनजे बि बरक्स शयूं पियूं थियनि। छो त असांजो दीन चवे थो पियो वाज़े लफ़्ज़नि में त दीन में को बि जबर, का बि ज़बरदस्ती कोन्हे। ऐं वाज़े तौर ते इहा शइ बि अचे थी त कंहिंजे कूड़नि ख़ुदाउनि ख़िलाफ़ु बि न ॻाल्हायो, उहे मतिलबु तव्हांजे सचे ख़ुदा ख़िलाफ़ु न ॻाल्हाइनि। त अहिड़े क़िस्म जो वाज़े तौर ते रसूल पाक जो जेको ॾिनल पैगाम आहे अलाह पाक जो, उहो असांजे ॾाढो वाज़े पियो आहे, वाज़े मशाले राह आहे। हीअ त असुल मंझि दुनिया जे अंदरि इस्लाम जे उन पैगाम जे बि बरक्स अमल कंदे नज़र था अचनि पिया। त कंहिं बि हिंदू मज़हब वारे खे वठी करे उनखे चओ वेही करे तव्हां भॻवान खे वेही गारियूं ॾियो। छो बाबा गारियूं छो ॾियो? आख़िरकार उन ॾोह कहिड़ो कयो आहे, उन ज़ुल्म तव्हांजे मथां कहिड़ो कयो आहे त हिकिड़े मज़लूम खे पकिड़े करे ऐं पंहिंजे ॾाढ ऐं बरबरीअत जे ज़ोर ते उनखे सीने खां पकिड़े माना उहो वेही रहो। तव्हांखे यादि हूंदो हज़रत अली अलैहिस्सलाम जे हवाले सां वाक़ियो तव्हांखे यादि हूंदो त कंहिं जंग में काफ़र जे सीने ते चढ़ी वेठा आहिनि, खंजर तलवार हलाइण वारा आहिनि, हुन मौला जे शान में गुस्ताखी कई आहे, मौला हुनजे सीने तां ई लही वियो आहे। त हाणे हीअ चए थी वेंदो ज़ाती बदिलो। हाणे अहिड़े क़िस्म जा मिसाल इस्लाम जी तारीख़ में भरिया पिया आहिनि। असां उन्हनि जे बरक्स वञी करे ज़ोरीअ जेको आहे वेठा आहियूं, भॻवान खे गारियूं ॾिराईंदा। मां सम्झां थो पियो त जंहिं इहो अमल कयो आहे थरकोल, जंहिंखे मां ईस्ट इंडिया कंपनी सॾियां थो, न रुॻो हिन जे ख़िलाफ़ु तो हिन मज़हब जो हिकिड़ो जेको आहे सो केस दाख़िल थियणु खपे, बल्कि हिन खे गिरफ़्तार करणु खपे। ऐं सिंध जे अंदरि जीअं ॿियनि मज़हबनि जे माण्हू जेके आहिनि सो उहे हिन आवेड़ में आंदा वेंदा आहिनि, तीअं इस्लाम जे रूह सां, पाकिस्तान जे आइन ऐं क़ानून जे असुल फ़लसफ़े सां हिन जे ख़िलाफ़ु बि कार्रवाई थियणु खपे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां थो पियो त हिन वाक़े खे काउंटर करण जे लाइ हिकिड़ी ॿी ख़बर जेका हली आहे सोशल मीडिया ते, थी सघे थो उहा न आई हुजे। उन ख़बर में इहो ॾेखारियो वियो आहे त को भील बिरादरी जो नौजवान आहे जंहिंजी ॿकरी सां शादी थी कराई वञे। माना हिकिड़ो हो अमल कयो, उन अमल खे काउंटर करण जे लाइ वरी अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं हलायो। मां सम्झां थो त हीउ सिंध मुंहंनि जे दड़े वारे सिंध जो ई फ़लसफ़ो कोन्हे। मां सम्झां थो त हीउ शाह लतीफ़, हीउ रूहल, हीउ बेदल बेकस, हीउ जेको आहे सो सचल सामी लतीफ़ वारी सिंध कोन्हे जिते माना अहिड़े क़िस्म जूं वार्ताऊं थियनि थियूं। असांजो न रुॻो जेको आहे सो माना मज़हब ॿियनि मज़हबनि जे एतिराम जे हवाले सां या ॿियनि मज़हबनि जे मञींदड़नि खे पंहिंजे अख़्तियार ॾियण जे हवाले सां उहो जेको आहे सो चवे थो, बल्कि असांजो मज़हब त इंसानियत दोस्ती जो गुण थो ॾिए पियो। अलाह साईं त रहमतुल आलमीन आहे, रसूल पाक बि रहमतुल आलमीन आहे। त हीअ अहिड़े क़िस्म जूं शयूं ऐं वरी उहे इस्लाम जे नाले ते कजनि त इहे क़बूलण जोॻियूं कोन्हनि के। ऐं हीअ इंतिहा पसंदी वारो रवैयो जेको आहे उहो सिंध जे लाइ इंतिहाई नुक़सानकार आहे। तंहिंजे करे सान्या वंदनि खे इन मामले ते अॻिते अचणु खपे। ऐं थरकोल अथॉरिटी जेका माना सर जो कारो सोन मेड़ण जे लाइ पंहिंजूं कुखियूं भरे बि ड्रापे कोन थी, उन्हनि खे खपे त बाबा दोदे भील सां हो तव्हां वार्ता कई जंहिंजो तव्हां नतीजो ॾिठो, उनखां पोइ वरी अहिड़ियूं शयूं तव्हां कंदा त तव्हांखे आख़िरकार नतीजा त अहिड़ा ई नज़र ईंदा न। उनखां पोइ असां ॾिसूं था पिया त हिननि खे भील बिरादरी हुजे या सिंध जे अंदरि रहंदड़ ईसाई हुजे, खणी जेको आहे सो ॿिया हिंदू हुजनि या जेको आहे सो यहूदी हुजनि, केर बि हुजे,
पाकिस्तान जो जेको आइन आहे, जेको कानून आहे, 1940 जी जेका करारदाद आहे, उहा वाज़े लफ़्ज़नि में चए थी त हर मज़हब जे मञींदड़ खे आज़ादी ऐं अख़्तियार हूंदो, हू पंहिंजी इबादत गाहुनि में वञे, पंहिंजे नमूने सां पंहिंजूं मज़हबी जेके रस्मूं आहिनि उहे अदा करे। 1973 जो कानून बि इहा ॻाल्हि थो करे पियो त पाकिस्तान जो आइन ऐं कानून जॾहिं इहा ॻाल्हि थो करे, जॾहिं असांजो दीन इस्लाम इहा ॻाल्हि करे थो त मज़हब में को बि जबर, को बि ॾाढ, का बि ज़बरदस्ती कोन्हे, जॾहिं असांजो इस्लाम इहा ॻाल्हि करे थो पियो त कंहिंजे कूड़नि ख़ुदानि ख़िलाफ़ु बि न ॻाल्हायो त मथां उहे तव्हांजे सचे ख़ुदा ख़िलाफ़ु न ॻाल्हाइनि, त हिन सॼे अमल ऐं इन्हनि सॼियुनि मुंहिंजनि कयल ॻाल्हियुनि खां पोइ नुक़्तो पंहिंजे साम्हूं इहो ई अचे थो त इहो कंहिंखे बि अख़्तियार कोन्हे। जहिड़े नमूने थरकोल वारो जेको ऑफिसर आहे, उहो कंहिं हिकिड़े नौजवान मुकेश कुमार जे मथां अहिड़ी काह करे थो, अहिड़ी वार्ता करे थो, अहिड़ी वेदन करे थो त उनखां माना अहिड़ा अमल, अहिड़ा अल्फाज़ चवराइण जी जेको आहे सो कोशिशि करे थो, ऐं कोशिशि कराए वरी पंहिंजी तुरुमखानी ज़ाहिर कंदे उहे वरी शयूं सोशल मीडिया ते रखे थो पियो त मूं इहे अमल कयो आहे, हाणे मुंहिंजे लाइ वाह वाह कयो। बाबा तुंहिंजे मुंहं ते तओ ऐं दांगी न मलिजे त तूं ज़बरदस्ती ॾाढ ऐं जबर कंदे जेको आहे अहिड़ो अमल कयो आहे, तोखे अञा वाह कजे। तूं त हीउ इस्लाम दुश्मनी जो कमु कयो आहे, तो त हीउ इंसानियत दुश्मनी जो कमु कयो आहे, तो त हीउ सिंध दुश्मनी जो कमु कयो आहे। त इन करे हिन अमल खे कंडेम करणु खपे ऐं हिन अमल जे ख़िलाफ़ु सभिनी दोस्तनि खे विख अॻिते वधाइणु खपे त जीअं जेको आहे सो सिंध जे अंदरि मज़हबी रवादारी वारो रुझान जेको आहे उहो क़ाइमु रहे, इंसानियत दोस्ती वारो ऐं इंसानियत सां जेको आहे सो मुहबत करण वारो जेको सिंध जो असलूकी हुस्न आहे उहो बरक़रार रही सघे। उमेद त तव्हांखे दोस्तो मुंहिंजूं ॻाल्हियूं पसंदि आयूं हूंदियूं। जे पसंदि अचनि त सब्सक्राइब खे हिकिड़ी क्लिक ज़रूरु कजो ऐं पंहिंजी राय खां आगाह कजो। मोकिलाणी न आहे, साथ सलामत, सिंध सलामत।